अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। टीटीडी कराची में दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाए छॾियो। 4 दहशतगर्द गिरफ़्तार, 2 टन बारूदी मादो हथ। AIGCTD ज़ुल्फ़िकार लाड़क ऐं DIG असफर मयसर गुज़िरियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कराची में वॾी दहशतगर्दी खां बचाए वरितो आहे। गुज़िरियल रात बल्दिया के रईस गोट में कार्रवाई 3 दहशतगर्दन के गिरफ्तार किया वियो, जिन वटां बारूदी मवाद हथ कयो वियो। निशानदेही ते वधीक हिक जवाबदार खे गिरफ्तार किया वियो। जवाबदार जो ताल्लुक फितना हिंदुस्तान के ग्रुप मजीद ब्रिगेड सां आहे। AIGCTD वधीक चयो आहे त बारूद मवाद प्लास्टिक के 30 खां वधीक ड्रमन में भरियल हो, जंहिंखे कराची खां 40 किलोमीटर परे नाकारा बणायो वियो आहे। गिरफ्तार दहशतगर्दन में नियाज़, कादिर, हमदान ऐं जलील शामिल आहिनि। जवाबदारनि कराची खां 35 किलोमीटर परे किराए ते घर वरितो हो, जिथे दहशतगर्दी जी मनसूबाबंदी कई हुई। पाकिस्तान ऐं चीन विच में दहशतगर्दी लाइ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते इतफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि विच में बतरफ़ो सिक्योरिटी ताउन वधाइण ते बि इतफ़ाक़। ॾखण एशिया में हिक तरफ़नि क़दमनि जी मुख़ालिफ़त, तकरारनि जे पुरअमन हल ते ज़ोर। कश्मीर मसइले ते गॾियल क़ौमनि जे करारदादनि जी अहमियत ते इतफ़ाक़। बीजिंग में पाक चीन स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि बाबति पधरनामो जारी। सागटार ऐं चीनी पहिरीं वज़ीर जी सदारत में पाक चीन ॻाल्हियूं उथियूं। पाकिस्तान पारां हिक चीन पॉलिसी, ताइवान, सिंकियांग, तिब्बत ऐं हांगकांग ते चीन जी हिमायत। चीन पारां पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जी हिमायत जो ऐलान। अमरीकी सदर पारां हिक भेरो ॿीहर वेनेज़ुएला जा मामला पाण हलाइण जो ऐलान। कोलंबिया, मैक्सिको, क्यूबा ऐं खिते जे ॿियनि मुल्कनि में बि धमकी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त वेनेज़ुएला जा इंचार्ज असां आहियूं। कोलंबिया के बीमार शख़्स पियो हलाए, हू घणो अरसो इक़्तिदार में न रहंदो। अमरीकी सदर वधीक चयो आहे त मैक्सिको निज़ाम दुरुस्त न कयो वियो त अमरीका खे कुझु न कुझु करणो पवंदो। क्यूबा किरण जे वेझो आहे, फ़ौजी मुदाख़लत जी ज़रूरत शायदि न पवे। वेनेज़ुएला जे सदर खे अॼु न्यूयॉर्क जे अदालत में पेश कयो वेंदो। निकोलसन मादुरो ऐं संदसि घरवारी ख़िलाफ़ चार्ज शीट तयार। दहशतगर्दी, कोकेन जे इम्पोर्ट जी साज़िश ऐं हथियारनि जा ॾोह शामिल। चार्ज शीट में चयो पियो आहे त मादुरो मंशियात नेटवर्क जी सरपरस्ती कई। मीडिया मूजिबि मादुरो जी घरवारी मथां माली ऐं इंतिज़ामी सहूलियतकारी जो इल्ज़ाम आहे। ॾोह साबित थियण ते मादुरो ऐं संदसि घरवारी खे उमिरि कैद जी सज़ा अची सघे थी। वेनेज़ुएला मथां अमरीकी अगराई ख़िलाफ़ अमरीका समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुज़ाहिरा। न्यूयॉर्क में ब्रुकलिन हिरासती मर्कज़ ॿाहिरां शहरियुनि जे ट्रंप ख़िलाफ़ एहतजाज। तेल लाइ रत नामंज़ूर ऐं वेनेज़ुएला जी आज़ादी जे हक़ में नारा। तुर्किया में बि शहरी वेनेज़ुएला मथां हमले ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। इस्तांबुल ऐं इनकरा में हज़ारे शहरियुनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। स्पेन में शहरियुनि पारां अमरीकी सिफ़ारत खाने ताईं एहतजाजी रैली। ट्रंप ख़िलाफ़ नारेबाज़ी। भारत जे बि मुख़्तलिफ़ शहरनि में अमरीका ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं। पाकिस्तान पारां वेनेज़ुएला जी तब्दील थींदड़ सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर। पाकिस्तान जो चवणु आहे त बहरान जे हल लाइ आलमी कानून जी पासदारी ज़रूरी आहे। यूरोपी यूनियन पारां धुरियुनि खां छिकताण घटाइण जो मुतालबो। मैक्सिको ऐं उत्तर कोरिया अमरीकी कार्रवाई खे आलमी कानून जी भनकड़ी करार ॾेई छॾियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु बि ज़बरदस्त तेज़ी। 100 इंडेक्स 1,81,000 पॉइंटनि खां वधी वियो। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 2500 पॉइंटनि जो रिकॉर्ड इज़ाफ़ो। सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरनि पारां अॼु हक़े ख़ुद इरादियत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुज़फ़राबाद समेत आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि में भारत ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा। 5 जनवरी 1949 में UN कमीशन कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादियत जी करारदाद मंज़ूर कई हुई। भारत 5 जनवरी 2019 जे क़दम सां गॾियल क़ौमनि जी करारदाद जी भनकड़ी कई। पीरो लाशारी में ज़मींदार हथां क़त्ल थियल नौजवान जे वारसनि पारां लाश रखी धरणो। ॻोठ दाव कोली में गुज़िरियल ज़मींदार सरफराज़ निसामाड़ी पिस्टल जा फायर करे हारी कैलाश कोली खे क़त्ल कयो हो। वाक़े ख़िलाफ़ वारिस रोडनि ते निकिरी आया। औरतुनि मर्दनि जो धरणो। रोड ब्लॉक वारसनि जो चवणु आहे त जवाबदार सरफराज़ निसामाड़ी नौजवान खे बेगुनाह क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। तलहार पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार नथी करे इंसाफ़ ॾियारियो वञे।
शहदादपुर में पुलिस हिरासत में फौत उस्ताद मथा तशद्दुद की तस्दीक पोस्टमार्टम रिपोर्ट जारी। 2 महीना अॻु पुलिस उस्ताद जाम अज़ीज़ जकरो के तशद्दुद करे क़त्ल कयो हो। पोस्टमार्टम की हथनी रिपोर्ट पधरी। उस्ताद के जिस्म ते तशद्दुद की तस्दीक थी वई। उस्ताद के क़त्ल जो केस अॻूणे SHO गुलाम शब्बीर दिलवाणी समेत 10 एहलकारनि मथां दाख़िल थियल। नवाबशाह में गुजरा वाह के घारो कची आबादी ऐं गोट पाणी हेठि। शहर मां निकिरंदड़ वाह के कैंची पुल वटां 30 फुट घारो पइजी वियो। कची आबादी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे घरनि में पाणी दाख़िल। 100 एकड़ फसल बि मुतासिर। वॾी जदोजहद बाद घारो बंदि कयो वियो।